कराची में भाजियों विकिरो कंदड़ भिरिया सिटी वासी नौजवान ज़हर ॾेई क़तल। 16 ॾींहं पुराणो लाश छीपा जे सर्दखाने मां हथ। कराची जे इलाइक़े गुलशन हदीद में भाजियुनि जो दुकान हलाए गुज़र सफ़र कंदड़ भिरिया सिटी जे ॻोठ कौड़ो मेमण वासी 23 वरियनि जो नौजवान नसीर अहमद मेमण वल्द हमज़ो ख़ान मेमण 20 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने गुम थी वियो, जंहिंखां पोइ संदसि 16 ॾींहं पुराणो लाश छीपा जे सर्दखाने मां हथ आयो आहे। इन सिलसिले में मक़तूल जे भाउ नदीम मेमण काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि भाउ 20 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने गुम थी वियो, जंहिंजी काफ़ी ॻोल्हा कई पर का बि ख़बर पइजी न सघी। हुन चयो त भाउ जे गुम थियण बाबति कराची जे स्टील टाउन थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे ऐं पुलिस भाउ खे गुम करण जे शक में 2 ॼणनि खे गिरफ़्तार पिणु कयो। बाद में पुलिस बिना कंहिं जांच जे 2 ॼणनि खे आज़ाद करे छॾियो। हुन ॿुधायो त इस्पताल जे शुरूआती रिपोर्ट मूजिबि भाउ खे ज़हर ॾेई क़तल कयो वियो आहे। हुन आईजी सिंध समेत समूरनि वसवारनि खे अपील कंदे चयो त संदसि भाउ खे ज़हर ॾेई क़तल कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीर मोहम्मद साहतो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भिरिया सिटी।